ठरी मीरवा गाम ख़बर ॿुधाईंदो ठरी मीरवा असिस्टेंट कमिश्नर ठरी मीरवा पारां ठरी मीरवा शहर जो दौरो कयो। वधीक अघ वठंदड़ फर्टिलाइज़र जे दुकाननि खां ॾंड हया विया। तफ़सील मूजिब ठरी मीरवा असिस्टेंट कमिश्नर मीरवा शेराज अहमद लगारी, मुख्तियार कार मोहम्मद नवाज डालपुर, असिस्टेंट मुख्तियार कार सिद्दीक अहमद जोगी, डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर नूर अहमद रिंद शहर जो दौरो करे वधीक अघ वठंदड़ फर्टिलाइज़र दुकाननि खां ॾंड वसूल कयो वियो ऐं रेट लिस्टूं पिणु चेक कयूं वयूं। शिकायत मूजिब ॾंड पिणु हया विया। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त दुकानदार वधीक अघ वठंदड़ उन्हनि मथां कानूनी कार्रवाई कई वेंदी। असिस्टेंट कमिश्नर ठरी मीरवा चयो त असां पंहिंजे तरफ़ां भरपूर कोशिशि करे रहिया आहियूं त आम वाइपे वारियूं शयूं जिन जा रेट मार्केट में हथरादो इज़ाफ़ो कयो वियो आहे उन्हनि ख़िलाफ़ बि जल्द खां जल्द एक्शन खयो वेंदो। हिननि वधीक चयो त शहरी असां सां भरपूर नमूने सां साथ ॾियनि त असां बिला जवाज़ महांगायूं शयूं हलाईंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सघूं। अवाम असां वटि शिकायत खणी ईंदी त असां एक्शन खणण में अॻु भरा थींदासीं। असिस्टेंट कमिश्नर मीरा शेराज अहमद लगारी जे अहिड़ी अमल ते हारी ऐं शहरी पिणु तमामु ख़ुशि थिया। रिपोर्ट गुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़, ठरी मीरवा।